ख़बर शामिल कंदासीं। मरीर जी अदालत नाज़िम जोखियो केस में रूपोश जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जुडिशियल मैजिस्ट्रेट मरीर जी अदालत जवाबदार नियाज़ सालार, अहमद शोरो ऐं ॿियनि खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत रूपोश जवाबदारनि जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट बि जारी करे छॾिया आहिनि। अदालत केस बाक़ाइदा ॿुधणी लाइ सेशन कोर्ट मुंतक़िल करे छॾियो आहे। अहम ख़बर तव्हांखे ॾियूं पिया। मलीर जी अदालत नाज़िम जोखियो केस में रूपोश जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जुडिशियल मैजिस्ट्रेट मलीर जी अदालत जवाबदार नियाज़ सालार, अहमद शोरो ऐं ॿियनि खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत रूपोश जवाबदारनि जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट बि जारी करे छॾिया आहिनि। अदालत रूपोश जवाबदारनि जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया आहिनि। अदालत केस बाक़ाइदा ॿुधणी लाइ सेशन कोर्ट मुंतक़िल करे छॾियो आहे। मलीर जी अदालत नाज़िम जोखियो केस में रूपोश जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। मीर ज़ुल्फ़कार लाइन ते मौजूद आहे। मीर ज़ुल्फ़कार, नाज़िम जोखियो केस में रूपोश जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो आहे अदालत पारां, छा तफ़सील आहिनि? जी यासिर, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शहीद नाज़िम जोखियो जे क़त्ल केस जी जेको आहे अॼु मलीर जी अदालत में ॿुधणी थी आहे, जिते जेको आहे जुडिशियल मैजिस्ट्रेट पारां जेके जवाबदार मफ़रूर आहिनि, जंहिंमें नियाज़ सालार, अहमद शोरो ऐं ज़ाहिद आहिनि, उन्हनि जो जेको आहे ज़मानत जे हवाले सां जेके मफ़रूर आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते पुलिस खे जेको आहे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो आहे। ऐं जेको आहे त उन्हनि अदालत हुकुम ॾींदे चयो आहे त इहे जेके मफ़रूर मुल्ज़मान आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे पेश कयो वञे मलीर जी अदालत में। जी